असांजे मर्कज़ जे तरफ़ खां अॼु खां जेको 18 तारीख़ खां तहरीक जो ऐलान कयो वियो आहे। असां उनजे सदके लबेक चवंदे उस्तादनि जो जेको पेंशन जो जेको उन्हनि गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट पेंशन जो जेको कारो कानून लाथो आहे, उस्तादनि जी पेंशन ते जेको कट हुयो अथनि, धाड़ो हुयो अथनि, उन जे ख़िलाफ़ अॼु खां असांजी तहरीक शुरू आहे। सभिनी सरकारी मुलाज़िमनि जी, ख़ासि करे असां उस्तादनि जी। तो अॼु ऐं सुभाणे बाहि ते कारियूं पटियूं ॿधी तदरीसी अमल असांजो जारी आहे। बाहि ते कारियूं पटियूं ॿधी स्कूलनि ते कारा झंडा चाढ़े असीं पंहिंजो एहतिजाज पिया नोट करायूं। 20 तारीख़ अलायंस जी मीटिंग आहे, उन ते जेको ॿियो फ़ैसिलो थियो असीं उनखे फॉलो कयोसीं, लबे के चई फॉलो कंदासीं। असीं सिंध हुकूमत खां हिन एहतिजाज जे ज़रिए असीं मुतालबो था कयूं फिनांस डिपार्टमेंट खां, वज़ीर आला सिंध खां, त हीउ जेको पेंशन जो कारो कानून असां उस्तादनि सिंध जे मुलाज़िमनि मथां लाथो वियो आहे, इनखे फिलफौरन ख़तमु कयो वञे, न त ॿी सूरत में असीं हिन पंहिंजो बाइकाट तइलीम जो बाइकाट कंदासीं ऐं एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। उस्ताद उस्तादनि जो मुआशी क़त्लेआम, पेंशन जो कारो कानून, नारे उस्ताद।